प्रियालो वासी नवाज़ अहमद कलोड़ो प्रेस क्लब प्रियालो पहुंची पंहिंजी बिरादरी जी बासरनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त 2017 खां वठी मुख़ालिफ़ धुर अब्दुल गनी कलोड़ो, इजाज़ कलोड़ो, हाजी अहमद अली कलोड़ो मूंखे मुख़्तलिफ़ केसनि में फसाए मूंसां नाजाइज़ियूं कयूं आहिनि। पाक किताब वारे फ़ैसिले खे कूड़ो करार ॾेई छॾियो आहे। जाते बि फ़ैसिलो कयो मुख़ालिफ़ धुर पैसा ॾेई फ़ैसिले जूं फ़तवाऊं पंहिंजे हक़ में ॾियारायूं आहिनि। बिरादरीअ जे हर चङे मुड़िस ॾांहुं इंसाफ़ लाइ वियो आहे, पर संदसि को इंसाफ़ करण लाइ तयारु न आहे। हिन IG सिंध DIG सखर SSP ख़ैरपुर खां मुतालबो कयो त मामले जी शिफ़ाफ़ जांच करे इंसाफ़ कयो वञे। मूंसां अॻियां ई कंदा रहंदा जेको अॼु ते नथा मरनि, मूंखे संग बि ॾियनि ऐं हिन क़ुरान पाक वारे फ़ैसिले जी मदद कई वञे। सभु मुस्लमान हिन जी वज़ाहत कंदे क़ुरान पाक वारो फ़ैसिलो कूड़ो छो कयो वियो आहे, हिन जी वज़ाहत कई वञे, मूंसां मदद कई वञे। मां बस वारनि खे अपील थो करियां त सभु मूंसां